अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अदावया संजा सैयद हल्ला से हेडलाइंस तरह। मौलाना फजल रहमान ज़ाती मफ़ादन लाइ गुॾे ऐं गुॾी खे इस्तेमाल पियो करे। फजल रहमान गरी क़ीमत उगाइण लाइ साज़िश करे रहियो आहे। पंजाब जे वॾे वज़ीर ओस्मान बोज़दार जी तर्जुमान फिरदौस आशिक़वाण जो ट्वीट चवे थी PDM ज़ाती मफ़ादन जी जंग विड़ी रही आहे। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी ऐं ॿियनि ख़िलाफ़ इश्तिहारनि जा गैर क़ानूनी ठीका ॾियण वारे केस जी ॿुधणी। यूसुफ रज़ा गिलानी एहतसाब अदालत में पेश ॿियनि जवाबदारनि जी गैर हाज़िरी सबबि फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत पारां ईंदड़ ॿुधणी ते हाज़िरी खे यकीनी बणाइण जो हुकुम। अदालत ॿुधणी 12 जनवरी ताईं मुलतवी करे छॾी। सखर जी एहतसाब अदालत में सैयद खुर्शीद शाह, अवेश शाह ऐं ॿियनि ख़िलाफ़ रेफरेंस ते ॿुधणी। जज फरीद नवाज़ काज़ी ॿुधणी कई। खुर्शीद शाह खे NIC BT मां अदालत आंदो वियो। अवेश शाह ऐं ॿियनि जवाबदारनि खे बि अदालत में पेश कयो वियो। जवाबदारनि ते 1 अरब 23 करोड़ खां वधीक रेफरेंस दाख़िल थिया आहिनि। मुल्क में कोरोना वायरस जा माण्हुनि मथां हमला जारी। कोरोना वायरस वधीक 62 ॼणनि खां हयाती फसे वरितियूं, जंहिंखां पोइ फौतुनि जो अंग वधी 9392 थी वियो। नेशनल कमांड एंड ऑपरेशन सेंटर मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1792 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंग वधी 4,50,966 थी वियो। 4,09,085 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। नून लीग की सीनियर अगवान कुलसूम परवीन कोरोना वायरस सबब लाडाणो करे वई। कुलसूम परवीन इस्लामाबाद जी निजी अस्पताल में इलाज हेठि हुई। बलोचिस्तान जे इलाइक़े आवरन में सिक्योरिटी फोर्सेस जो दहशतगर्दनि जी सहूलियतकारुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। ISPR मूजिबि फायरिंग जी ॾेवट में लांस नाइक मोहम्मद इकबाल शहीद थी वियो। सिक्योरिटी फोर्सेस जट बाज़ार वारे इलाइक़े खे क्लियर करायो। PDM जो मौलाना फजल रहमान जी सदारत हेठि ऑनलाइन इजलास अॼु थींदो। इजलास में बिलावल भुट्टो ज़रदारी, मरियम नवाज़ ऐं ॿिया वीडियो लिंक ज़रिए शरीक थींदा। इजलास में मौजूदा सियासी सूरतहाल ऐं ॿियनि मामलनि ते गौर कयो वेंदो। भारत कूड़े फ्लैग ऑपरेशन की अगराई कई तो मुंह तोड़ जवाब ॾिबो। भारत अंदरूनी मसइलनि खे लिकाइण लाइ फॉल्स ऑपरेशन की तैयारी पियो करे। भारत गलियल क़ौमुनि जी गाॾी खे निशानो बणायो। पाकिस्तान गलियल क़ौमुनि जी गाॾी खे निशानो बणाइण जी मज़म्मत करे थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ट्वीट चवे थो मुबसरनि ते हमिलो आलमी कानून जी भनकड़ी आहे। भारत हलंदड़ साल 3 भेरा लाइन ऑफ कंट्रोल जी भनकड़ी कई आहे। सिंध सरकार ट्रांसपोर्ट सां भाॻियल मुख़्तलिफ़ शोबनि में टैक्स उगाड़ी बाबति FBR जे ख़त खे गैर आइनी करार ॾेई छॾियो। FBR खां टैक्स उगाइण लाइ उमाड़ियल ख़त फौरी वापसि वठण जो मुतालबो। अहिड़ी तरमीम खां पोइ ट्रांसपोर्ट जो खातो सूबनि हवाले थियण बावजूदि FBR टैक्स उगाड़ी करे रहियो आहे। वर्कर्स वेलफेयर ऐं EOBI फंड्स ते बि वफ़ाक़ गैर क़ानूनी तौर कब्ज़ो कयो आहे। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी PP अगवाननि सां गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस चवे थो सिंध सरकार तरफ़ां पंहिंजो कानून ठाहिण बावजूदि उहे खाता सूबे हवाले नथा कया वञनि। वफ़ाक़ी हुकूमत सिंध सरकार खे पंहिंजा हक़ न ॾेई रही आहे। सिंध सरकार खे पंहिंजा आइनी हक़ मिलण घुरिजनि। अहिड़ी तरमीम खां पोइ केतिरा ई मनसूबा सूबनि ॾांहुं मुंतक़िल थिया। फहमीदा मिर्ज़ा सिंध दुश्मनी वारो कमु कयो। CCI हाई कोर्ट जो फ़ैसिलो रद्द नथी करे सघे। इहो तासुर ग़लति आहे त वफ़ाक़ सूबनि खे हलाए पियो।
ऐं गौसपुर में ॻोठ अब्दुल कादिर भयो जे रहवासियुनि जो ईदगाह जे प्लाट ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो। ॻोठाणनि जो चवणु आहे त बासर ईदगाह जे प्लाट ते कब्ज़ो कयो आहे। प्लाट तां कब्ज़ो ख़त्म कराए ॻणती ख़त्म कई वञे।